अज़मत इंसान जी कीअं कयां बयान, साखी संदसि सूंहं जा गीता दास क़ुरान, अमर सो इंसान जो सिर ॾे सच ते। स्टेज ते वेठल हिन सिंध जी अज़ीम सुरमी शहीद बख़्तार जी वरसी तक़रीब जी सदारत कंदड़ कामरेड सलमा जूणे जो कन्वीनर सिंध और तारीख़ जी समाज चेयरमैन अब्दुल ख़ालिक़ जूणे जो साईं हाशिम साहब इहो ॾींहुं साम्हूं वेठल सभी भेनरो भाइरो जी सिंध। मां सम्झा इंतिहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे कल्ह बि मूं इहो इज़हार कयो, तमामु घणी ख़ुशी थी त कल्ह जी सिंध महाज जे दोस्तनि सां गॾिजी ऐं मक़ामी माण्हुनि सां गॾिजी असां हिन अज़ीम सिंध जी शहीद जी मज़ार न सिर्फ़ु दरियाफ़त कई पर हुन ते हिकिड़ी यादगार तख़्ती या नालो उनजो लिखी करे हणी आयासीं। ऐं कल्ह ई मूं इहो तासिर ॾिनो हुयो जो शायदि धरती टीवी या ॿियनि चैनलनि ते मुमकिन हलियो हुजे त मूंखे कामरेड हैदर बचत हुई ऐं बख़्तावर सां स्टूडेंट लाइफ खां 90s 80s खां इंतिहाई मोहबत रही। मां पंहिंजी भेण जो नालो बख़्तार रखियो हुयो ऐं मुंहिंजे ॿिए भाउ जो नालो हैदर बख़्श आहे। उन करे नंढो मैसेज हिन अॼु जी तक़रीब में शहीद बख़्तार ते असांजी हींअर अॼु ॻाल्हायो, ॿिया दोस्त बि ॻाल्हाईंदा। नंढो ख़ासि करे तव्हां सां हुजण नाते इहो मां अर्ज़ु कंदुसि त दोस्तो अचो त सिंधी थी सोचूं, सिंधी थी ॻाल्हायूं ऐं सिंधी लिखूं ऐं पाण खे सिंधी जेकी रवायत आहे उनखे आम कयूं। मौज़रत सां असां वटि अरब कल्चर जेका असां जेकी सिंध फ़तेह कई वई 712 ईस्वी में उहो अञा ताईं हावी आहे। उन करे उहे जेकी ग़ुलामाणी ज़हनियत आहे उनजा ग़ुलामाणी जेके मयार आहिनि, ख़ासि करे मां भेनरुनि खे अर्ज़ु कंदुमि त ॿारनि जा नाला अचो त सिंधी रखूं या सिंध जे सूरमनि ऐं सूरमाउनि जा नाला रखूं। इन करे असां वटि सकाफ़त या कल्चर जेकी आहे उहो मज़हब जे हवाले सां जेको उन ते सिंधी कल्चर ते उहो मज़हब जेको हावी थियो आहे उन में मां फ़ख़्र सां चवां थो ऐं तमामु घणो ख़ुशि थींदो आहियां त उनजो वॾो मुक़ाबिलो असां मर्दनि न पर तव्हां औरतुनि कयो आहे। तव्हां इहे गीत, इहे सहरा ऐं गीत ऐं मरणे पलणे जेके रस्मूं बहाल रखियूं नी इहे सिंध जी सूंहं आहिनि ऐं उन जूं तव्हां मुहाफ़िज़ आहियो, सिंधी ॿोली जूं तव्हां मुहाफ़िज़ आहियो। ख़ासि करे ॿाराड़ी जेके असांजी भेनरूं आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी ॿोली में जॾहिं लोलियूं ॾियनि थियूं, जॾहिं पंहिंजी ॿोली में ॻाल्हाइनि थियूं ऐं ॿोली ज़िंदा थिए थी। इन करे तव्हांजो तमामु वॾो किरदारु आहे। सिर्फ़ु ज़रूरत इन शइ जी आहे त असांखे पंहिंजी हैसियत सम्झणी आहे। असीं छा आहियूं? असां हारी ऐं पोरियत माण्हू आहियूं, हारियूं ऐं पोरियत औरतूं या मर्द आहियूं। असां पंहिंजी अहमियत खे सम्झूं, असां पंहिंजे ज़हननि मां ख़ौफ़ खे ख़तमु कयूं। असां सम्झूं त असीं इंसान आहियूं ऐं दुनिया जी कंहिं बि औरत जा जेके हक़ आहिनि उहे मुंहिंजा थी सघनि था। उहा भले दुनिया जे कंहिं बि तरक़ी याफ़्ता नामनिहाद जेको मटीरियल डेवलपमेंट जेके चइजे सॼाइनि था उहे मुंहिंजा हक़ आहिनि। अॼु जी हिन वरसीअ मौक़े ते तव्हां असां सभु अहद कयूं त असां बहसियत इंसान जे, बहसियत औरत जे, बहसियत मर्द जे इंसानी बराबरी जा क़ाइल आहियूं ऐं उनखे हासिलु करण लाइ जदोजहद कंदासीं। ऐं उहा सॼी हासिला जेकी आहे उहा सियासत जे ज़रिए थींदी। सियासत खां जेको बेज़ारी वारो रवैयो आहे, भले कहिड़ी बि हैसियत में हुजूं, असां छा बि कंदा हुजूं, सिर्फ़ु माना घरनि ताईं मौजूदु पाण खे न सम्झूं, सिर्फ़ु पंहिंजे नौकरियुनि ताईं पाण खे मौजूदु न सम्झूं। उहो रोज़गार, उहो कारोबार असांजो हक़ु आहे, उहो कंदासीं, उहो फ़र्ज़ु थिए थो। पर असां पाण सुञाणूं, पंहिंजी अहमियत खे सम्झूं, असां तमामु वॾी क़ुवत ऐं ताक़त आहियूं। असां जी सियासी निज़ाम, असां जी ज़ुल्म ज़्यादतियूं उहे बहसियत औरत हुजनि, बहसियत ग़रीब पोरियत हारी नारी मज़दूर जे हुजनि, बहसियत सिंधी हुजनि, बहसियत दुनिया जी कंहिं मज़लूम क़ौम जे फ़र्द जे नाते हुजनि, उहे बिल्कुलु ख़तमु थी सघनि था। असां करे सघूं थियूं, असां इहा दुनिया बदिलाए सघूं थियूं, पर पहिरियां ज़रूरी हूंदो त असां पाण खे बदिलायूं, असां पाण खे सुञाणूं, असां पंहिंजनि हक़नि खे सम्झूं, असां पंहिंजी हैसियत खे सम्झूं। इन करे मां इहो उमेदु कंदुमि त सिंध औरत तरीक़े जे प्लेटफॉर्म तां हीअ जेको अॼु वरसी मल्हाई पई वञे उन में जेके बि भेनरूं आयल आहिनि उहे पंहिंजी ख़ुशी सां आयल आहिनि, पंहिंजे ॿाहिरनि, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजी मार्फत आयल आहिनि, पंहिंजी सलमा जी महिनत सां आयल आहिनि, ज़ोर जे कंहिंजी मार्फत आयल आहिनि। अक्सरत हिते कराची खां बि असांजी वधियूं आयूं आहिनि, हैदराबाद जी बि वधियूं आहिनि ऐं घणी अक्सरत हितां जे वधियुनि जी आहे। अचो त असां अहद कयूं त असांखे नई ज़िंदगी जी इब्तिदा करणी आहे। ठीकु आहे, माज़ी में जेको कुझु थियो, अॼु खां असां अहद कयूं त मां अॼु हिन प्रोग्राम में अचण खां पोइ हिकिड़ो नओं जनमु वठी थो वञा ऐं मूंखे पाण अर्पणो आहे पंहिंजे माण्हुनि सां, हिन धरती सां ऐं हिन बख़्तावर शहीद जे उन रत सां जेको असांखे पाण मल्हाइणो आहे। बख़्तावर शहीद जे जेका जदोजहद जिते छॾी हुई, धारे जेको कब्ज़े या वालार जे ख़िलाफ़ु ऐं तबक़ाती जदोजहद जे ख़िलाफ़ु,
त हीअ जेको धारिया माण्हू आहिनि असां जेके जेका कंहिं ज़मींदारी रूप में कंहिं बि चौधरी जे रूप में जेको असां मुंहिंजो इस्तेसाल थिए थो ऐं मुआज़रत सां मां चवंदुमि त असां मिसकीननि माण्हुनि जो वॾे में वॾो मुखालिफ़ रीतूं रस्मूं उहे मज़हबी हुजनि समाजी हुजनि उहे असांजूं मुखालिफ़ आहिनि ऐं चिंबड़ियल बि असां उन खे आहियूं। उन करे असांखे सम्झणो पवंदो त असांजा मसइला कहिड़ा आहिनि ऐं मसइला हल केरु कंदा कीअं हल थींदा असांखे उन लाइ छा करिणो पवंदो। असांखे ॿियनि ते भाणे बजाए हीअ जेके भोतार सरदार पीर मुला उहे तव्हां असांजे सभिनि न सिर्फ़ु जज़्बनि जा अहसासनि जा कातिल आहिनि पर असांजे वसीलनि ज़रियनि ते बि उन अहिड़ा नज़रिया था पिया आहिनि अहिड़ियूं सोचूं था पिया आहिनि उन जान राज़ी कराइणी आहे। असांखे नई सिंध ॾियणी आहे पुरियत सिंध ॾियणी आहे तरक़ीब सिंध ॾियणी आहे आज़ादु ऐं ख़ुशहाल सिंध ॾियणी आहे ऐं उहा पंहिंजी महिनत सां पंहिंजी जदोजहद सां सिंधी ऐं क़िस्मत जे चकर में निकिरो। इहो वरी आख़िरी मां अर्ज़ु कंदुमि त क़िस्मत ते बाड़ींदो नसीब ते बाड़ींदो लिखे ते बाड़ींदो मुक़दर ते बाड़ींदो तक़दीर ते बाड़ींदो त पोइ ईअं ई अज़ाबनि में हूंदासीं। अचो त पहिरियों इहो ग़ुलामी जो घटि ॻिची में असां ख़ासि करे औरतुनि खे विधल आहे त बाबा जेको क़िस्मत में जेको लिखियो कुझु कोन्हे लिखियो कंहिं लिखियो आहे किथे लिखियो आहे इहो मर्दनि लिखियो आहे ऐं तव्हां असांजी ग़ुलामी लाइ उन हाकमनि ऐं जाबरनि फोरू तबक़नि लिखियो आहे। अचो त घटनि सभिनि घटनि खे जेको आहे इनफ़रादी आज़ादी खां वठी ऐं जेको आहे क़ौमी आज़ादी ताईं असां जदोजहद कंदासीं ऐं सिंध तहरीक जे प्लेटफॉर्म ते असां मुनज़म थींदासीं। तव्हां सभिनी जी जेसि